ऐं मानूर जे अंदर जे बेचैनी के राहत बख़्शंदड़ आवाऊं को पिरी पैगाम आर्थे छे या सदाईं जिया सिक जे समुंड में वधीक गहराई पैदा करे ख़ामोश थी वेंदा। हे हवाऊं, तव्हांजे अचण ऐं वञण के कहिड़ो नालो ॾियां, बावफ़ा चवां या बेवफ़ा। जेको बि आयो एतिरो ज़रूरु चवंदसि ख़ूब आयो। घटि में घटि तव्हांजे अचण सां पिरी जी तड़प ता वधे थी ऐं ख़ुशबू बि अचे थी। हाणे सदियनि जी डिघी जुदाई रोज़ मूंखे मारे थी कैसर ख़ान। काथे तोखे ॾिसण जी सिक में मरी न वञा, हाणे त मोटण जी कर। मानूर, जी चाची। छा करे रही आहीं मीर कैसर ख़ान जे कमरे में? चाची सोचियमि त मीर कैसर ख़ान जे कमरे जी सेटिंग कयां, मतां ओचितो अची वञे। मीर कैसर ख़ान कॾहिं ओचितो आयो छा? ईंदो त फ़ोन करे ईंदो। चाची इहा ॻाल्हि अव्हांजी दुरुस्त आहे, पर कमरे जी सेटिंग करण बि त लाज़मी आहे। जेकी तव्हां जवाननि जी मर्ज़ी सरदार साहब जी मानी नौकरनि खां तयारु कराए वठ। अॼु छा छा तयारु कराइणो आहे वञी ॿुधाएसि। जी चाची, मां वञां थी। जवान जी सोचनि खां बि वाक़िफ़ आहियां मां। लॻे थो तूं कैसर ख़ान सां मोहबत करे थी।